नंबर 3 ते आहे मटीरियल नाउन। मटीरियल नाउन, मटीरियल नाउन जो मतलब है इसम जिन्स। इट इज द नेम ऑफ a substance of which other things are made। ही एक मादे जो नालो आहे, अहिड़ो मादो जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि। एग्जाम्पल गोल्ड आहे जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि थियूं, सिल्वर आहे जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि थियूं। फॉर एग्जाम्पल वेट आहे जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि थियूं, फ्लोर आहे। फॉर एग्जाम्पल कॉपर आहे, किले आहे, राइस आहे जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि थियूं, एक्सेट्रा। अहिड़ी शइ जंहिं मां ॿियूं शयूं ठहनि उन्हनि खे असां मटीरियल नाउन चवंदा आहियूं। नंबर 4 ते आहे कलेक्टिव नाउन। कलेक्टिव नाउन जो मतलब आहे इसम जमा। इट इज द नेम ऑफ a group or a collection। It is always used as singular noun। इस्तेमाल सिंगुलर नाउन तो थींदो आहे पर नालो कंहिं न कंहिं ग्रुप जो हूंदो आहे। हीअ हिकु मेड जो नालो आहे जेको अकेलो इस्तेमाल थींदो आहे। हाणे हिन में एग्जाम्पल कहिड़ा आहिनि? मिसाल जे तारनि जो मेड़ आहे त हुनखे चइबो गैलेक्सी ऑफ स्टार। गैलेक्सी ऑफ स्टार्स, ठीक है। क्लास ऑफ स्टूडेंट्स, लाइक टीम ऑफ प्लेयर, रांदीगरनि जी टोली, टीम ऑफ प्लेयर। डजन ऑफ एग्स, फॉर एग्जाम्पल काउंसिल ऑफ advisors। For example, bunch of keys या grapes थींदो आहे, या bundle of sticks etc। अहिड़े तरीक़े सां असां इन्हनि में शामिल कंदासीं जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके ग्रुपनि जो नालो आहिनि, ग्रुपनि जो। 5 ते आहे एब्स्ट्रैक्ट नाउन। एब्स्ट्रैक्ट नाउन, एब्स्ट्रैक्ट नाउन जो मतलब है इसम ज़ात। इट इज द नेम ऑफ ए कॉन्सेप्ट और आइडिया that can't be studied by our 5 senses। ही आइडिया या ख्याल जो नालो आहे, ही ख्याल जो नालो आहे जेको 5 हवासन सां ना है सुञाणबो। मिसाल जी ॻाल्हि,
कीअं आहे जीअं विज़डम, जीअं ब्रेवरी, जीअं फ्रेंडशिप, जीअं ब्रदरहुड, जीअं किंगडम, जहिड़े तरीक़े सां लव या ब्रेवरी एटसेट्रा।